पीपल्स पार्टी के अगवान शर्जील इनाम मेमण पंहिंजे ट्वीट में कराची के रहवासियों के खुशखबरी ॾींदे चयो है त बसन की एक बी खेप जेका पीपल्स बस सर्विस फेज़ 2 जो हिस्सो है कराची के बंदरगाह ते पहुंची वई है। हिन चयो त नयूं बसूं मुस्तक़बिल क़रीब में शहर के रोडन ते ईंदियूं जेके अवाम के बेहतर सफ़री सहूलतूं फराहम कंदियूं। शर्जील इनाम मेमण चयो है त बसूं पीपल्स पार्टी की सिंध हुकूमत चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के हिदायत ते ख़रीद कयूं हुयूं। वाज़े रहे त पीपल्स पार्टी के दौर में शुरू कयल पीपल्स बस सर्विस जी 2 मरहले में 30 बसूं कराची पहुंची वयूं आहिनि। कानजी कुमार, इबरत न्यूज़, कराची।